नाज़रीन, उबावड़ो पुलिस मुबैना मुक़ाबले में हिक ॼणे खे मारण जी दावा कई आहे। वाक़े बाद वारसन पुलिस ख़िलाफ़ जुड़तू मुक़ाबलो जो इल्ज़ाम हणंदे एहतजाज बि कयो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे ग़ुलाम अली रिंद। जी ग़ुलाम अली, वधीक अपडेट कजो। बिल्कुल मां के ॿुधाईंदो हलां तो बावड़ो लॻ रवती थाणे जे हद रायब अली रिंद मुबीना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो। कुछ ॾींहं अॻु रवती पुलिस शहर मां खंबे गुम करे छॾियो हो। पूरी रिश्वत न ॾियण ते रायब रिंद खे रवती पुलिस जेको आहे सो मुबीना कूड़े पुलिस मुक़ाबले में मारे छॾियो आहे। इतला ते वारसन गुलाम रसूल रिंद, फिदा रिंद, धिंगाणो रिंद ऐं ॿियनि जी अॻवानी में चौकमड़ी वटि नेशनल हाईवे रोड ब्लॉक करे धरणो हणी छॾियो, जिते उबावड़ो पुलिस वॾी तादाद में जेको आहे सो पहुची वई। होॾां पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल रायब रिंद जे वारसन मीडिया खे ॿुधाईंदे ॿुधायो त रवती पुलिस असां खां गुरी रिश्वत घुरी हुई, न ॾियण ते राति कूड़ो पुलिस मुक़ाबलो ॼणाए क़तल करे छॾियो आहे ऐं असां सां वॾो ज़ुल्म थी वियो आहे। हुननि IG सिंध, DIG सखर ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त हथरादू कूड़ो मुक़ाबलो कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई करे जेको आहे सो असां सां इंसाफ़ कयो वञे।